किथे ॾिसो तो हिसाब किताब करे छॾियो आहे बसि। देखो हिसाब किताब है सब क्लियर करे इकट्ठे करे साइन करे छॾियो आहे। सुभाणे वरी नई से हिसाब करियो और इन में ये भी न थे। ठीक है गुलाम सुबह खाए त आहे खैर वरी छा जो मुंहिंजो मासूम पुट बि तो थियो मासूम पुट। ये छा थो चई गुलाम सुबह इहो कीअं थियो? बड़ेरा जिन ॿिनि धुरियुनि में छेड़ो थियो आहे उहे ॿई धुरियूं तुंहिंजे राज जूं आहिनि ऐं उन्हीअ मां ई कंहिंजी गोली मुंहिंजे पुट खे लॻी आहे ऐं मूंखे उहो कातिल कढी ॾे त मां हुनखे सिधी गोली हणां। कढी ॾे मूंखे उहो कातिल बड़ेरा कढी ॾे। गुलाम सुबह तुंहिंजो अखे पुट जो कर बेदो ई क़त्ल थियो आहे और सिंधी बिरादरी में जांच कया तो तोसां इंसाफ थींदो बाबा इंसाफ थींदो और सभिनी खां पुछा कया तो जांच कया तो ऐं तोसां बाक़ाइदे इंसाफ थींदो। ॿई धुरियूं तुंहिंजे राज जूं आहिनि बिली ॻोल्हा सही नमूने सां कजांइ। ईअं न त किथे कातिल ते तूं कख रखी वञी जरा मां बि तुंहिंजे राज जो कमु आहियां। ईअं न त किथे मूंखे परायो करे छॾी। हा गुलाम सुबह सुकारे ॻाल्हा वॾो खुदे इनके ते कख न आहे रखंदो। ख़ामोश वधीक न ॻाल्हाए मूंखे सभु ख़बर आहे। छाकाणि खां राज जे बच्चे जी छुई बि ॿुझी न हूंदी आहे। हा मुस्तफा संभाले ॻाल्हा त फाइना न लाए छॾांगा तुंहिंजा। तूं चुप करे भी भरन जे विच में न ॻाल्हा। गुलाम मुस्तफा तो के पक्का है त मां कातिलन ते कख तो रखां। मां कॾहिं बि फ़ैसिलो कंदो आहियां खुदा के हाज़िर नाज़िर करे पोइ फ़ैसिलो कंदो आहियां। हाजी वठान का कातिल तोखा ॿुझी न आहे तोखा ॿुझी न आहे। मां तेसी ताईं पंहिंजे पुट जो लाश क़त्ल न कंदुसि जेसी ताईं पुलिस कातिल खे गिरफ़्तार न थी करे। पुलिस छा कंदी? पुलिस मुख्तार या कोर्टो असां जी अदालत पंहिंजी अदालत आहे हिते मुंहिंजी अदालत आहे। गुलाम मुस्तफा पुलिस के जैसे मां इजाज़त न ॾींदुसि तेसि ताईं पुलिस मुंहिंजे कुतो बि नथी गिरफ़्तार करे सघे। तुंहिंजो फ़ैसिलो मां कंदुसि ऐं खुदा कर अल्लाह वास्ते तुंहिंजो फ़ैसिलो हक़ जो थींदो। ठीकु आहे जी मां बि ॾिसां पुलिस कातिल खे कीअं थी गिरफ़्तार। माशाअल्लाह मुश्किल बाबा बिरादरी में थोड़ो लही वञी जांच कर आखिर यो खून छो थियो कीअं थियो या सॼी रिपोर्ट लही ॾे ढिंगाणे खे बि ऐं सभिनी खे ॾिस या जांच करे मूंखे ॾे। सभिनी राज वारनि सां मिल पर जीअं अॻ में कम कया अथई ईअं ई कम करे मूंखे ॾे। ठीकु आहे बाबा ये तू कम करे अब तो इजाजत है। ठीक है लगे ने कम सा लालो जी बाबा हमारे गाल को जी बुद्ध जी घड़ी बस के चयो तम जी तो के चवा तो जी इन खून जो तू पन संगत के बिरादरी के सपनी में लही वन जी यो खूनी मुखे गोले दी छाटे जी के मार करे दावत थी। हां या अभी बाबा आ यो बुद्ध दिलावर खान भी वेला है बाहर जी बाबा दिलावर खान भी तो जी बाबा ये तो खेची चला दे मुके कुछ माना बाहर वणवा कुछ टाइम देना जी बाबा इन में दिलावर खान जी मदद करनी है कुछ भी गलत थियो आ न थींदो का बर्दाश्त न थींदो बाबा देखो गलत तवा कयो आ दिलावर के बिना पूरी जाए ला तो मुलाकात थी वेंदी जे गलत कयो ने दी मुंजो मौत हो दो बाबा ने दिलावर कुछ चाहिए बाबा बस ठीक है अजी संगत सा सामने एगो के कातुल साहब करे बाबा अज जो तो कैसे जो तो के इजाजत